नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त पीपलज़पार्टी जे चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी जी 33 सालगिरह ज़िले क़ाउंसिल जे मेंबर रुबिन खान मलहन तरफान ज़िले इत्तलात ऑफिस में मल्हाई वई। तकरीब जो ख़ासि महिमान पीपी ज़िले डिप्टी इत्तलात सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, जॾहिं त सालगिरह तकरीब में अब्दुल गनी लाखो, राना अली, मंसूर अहमद, डॉक्टर यासीन, सदाम मलिक, अयाज हुसैन लाखो, अब्दुल जब्बार सुमरो समेत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते पीपी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी जी 33 सालगिरह जो केक काटियो वियो। इन मौके ते पीपी ज़िले डिप्टी इत्तलात सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो सरमायो है। इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में बलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जो वज़ीर आज़म थींदो। हिन चयो त पीपी अवामी पार्टी पीपी अॻुवाण ऐं क़यादत मथां थींदड़ साज़िशनि जी मज़म्मत करियूं था। हिन चयो त पीपी जी क़यादत जेल खां न डिॼंदी है। पीपी जो हर वर्कर पार्टी क़यादत सां गॾु आहे। क़यादत जे हर हुक्म खे लबैक कयूं था। न्याज़ी हुकूमत हारियुनि पोरियतनि जो मुआशी कत्ल पई करे। महंगाई सबब अवाम जो जीण जंजाल थी वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।